शांति हमेशा बाबा की यात्रा करो। महात्मा वृक्ष में बैठे हैं, निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल हुजे बाबा की ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठे मदरसे बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि माण्हू जीवन में अॻियां छो न वधंदो आहे। टे मुख्य कारण हूंदा आहिनि जंहिंजे कारण असां अॻियां न वधी सघंदा आहियूं। असांजो सॼो ॾींहुं न टाइम ॾाढो वेस्ट थींदो। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? परमत, पर चिंतन ऐं परदर्शन। हिकु जो माण्हू ॿियनि जी मत ते हले थो, ॿियनि जो चिंतन थो करे, ॿियनि खे ॾिसे थो। त परमात्मा असांखे चईंदो आहे अगरि तव्हां अॼु खां मुंहिंजी मत ते हलो, स्व चिंतन करो ऐं खुदि खे ॾिसो। परमत असां ॿिए जी मत ते न, जेको परमात्मा असांखे सिखाए थो हुनजी मत ते हलो। समझो असांखे कॾहिं भगवान अहिड़ी शिक्षा ॾींदो कि ॿियनि जी ग्लानी ॿुधो या करो। ॿिया जीअं करनि था, ॿिया ग़लति कमु करनि था, असां पंहिंजे ॿारनि खे सेखारींदासीं कि भले अगरि माउ पीउ बि हुजे, भेण वॾो भाउ भेण ई छो न हुजे, भले घर जा ॾाॾा ॾाॾी छो न हुजनि, भले वॾा ई छो न हुजनि, सिखाईंदासीं उन्हनि खे कि जो वॾा करनि था उहो करो। सम्झो तव्हांजे घर जा वॾा दारू पींदा हुजनि, उल्टो सुल्टो खाईंदा हुजनि, चिल्लाईंदा लड़ाई झगड़ो कंदा हुजनि, त तव्हां कॾहिं ॿारनि खे चईंदव पंहिंजे ॾाॾा वांगुरु हल, हुन वांगुरु पी, या पंहिंजे माउ पीउ वांगुरु खा पी ईअं कर। त उहे ई परमत असां ॿियनि जी मत ते हलनि। त माण्हू न हिन समय हिक ॿिए जी मत ते हले थो। भले चइण में हूंदो कि हा भई असांजा माउ पीउ आहिनि, वॾा संबंधी आहिनि, वॾा भाउ भेण आहिनि, लेकिन आहिनि त आहिनि, लेकिन अगरि भाउ भेण आहिनि त आहिनि, माउ पीउ आहिनि त आहिनि, ॾाॾो ॾाॾी आहे त आहे, लेकिन ग़लति कमु करे त असां उन्हनि जी मत ते कीअं हलूं? असांखे त परमात्मा जी मत ते हलणो आहे न। हाणे भॻवान त असांखे चए थो न कि मूंखे निराकार रूप में यादि करो। त असां छो पिया देहदारी संबंधी पदार्थ उन्हनि वांगुरु अहिड़ा उल्टे सुल्टे रूप में असां भॻवान खे छो, जॾहिं असांजी बुद्धि सिधी आहे, असांखे सम्झ में अचे थो कि भॻवान त निराकार आहे, परमधाम में रहण वारो, त असां छो चाहे माउ पीउ छो न हुजे, चाहे घर जा वॾा ई छो न हुजनि, सही त सही आहे, कॾहिं नंढा बि सही चईंदा आहिनि, लेकिन वॾा चईंदा आहिनि इहे सही न आहे, त नंढा ढिजी करे न मञनि त वॾा बि उन्हनि ते रोब रखंदा। अॼुकल्ह जो ज़मानो त उहो न आहे। अॼुकल्ह त जंहिंजी जेकी मर्ज़ी आहे उहो हले थो, लेकिन त बि कई जॻह अहिड़ी हूंदी आहे न भई न असांजा वॾा त हिनखे ई मञंदा आहिनि, भले हुननि जो हुते विश्वास नथो हुजे, भले हुननि खे हुते सम्झ में नथो अचे। भई हाणे ॾिसो सिंधी माण्हू जेका हूंदा आहिनि, ख़ासि करे उहे चवनि था असांजा वॾा त गुरू खे ई मञंदा हुया, त उहे ई सुखमनी पंजाबी में पढ़नि था, चाहे हिंदी में पढ़नि था, सम्झ में त नथो अचे न। कंहिंखां बि पुछो भई छा सम्झो, सम्झ में त नथो अचे। भले केतिरा बि चैनल हलाए वियनि, रहरास ॿुधनि, सुखमनी ॿुधनि, कीर्तन ॿुधनि, हा भई ॾाढो सुठो थो ॿुधाए, लेकिन ॿुधाए अर्थ छा थो ॿुधाए उहो सम्झ में नथो अचे, बसि हुननि जी धुन बढ़िया थी लॻे। त परमात्मा चए तो कम से कम सोचो तो सही, तव्हांजे जीवन में केॾो वॾो घाटो थो थिए न। कॾहिं कॾहिं वॾनि जे चए ते बि हली करे असांजे जीवन में कुझु उन्नति न थींदी आहे। भले वॾा धन संपत्ति ॾींदा, वरसो ॾींदा, लेकिन आत्मा त ख़ुशि न रहंदी न। पैसे जो छा कंदो? अॼु माण्हू वॾनि जी चए ते हले थो, शादी थो करे, भॻवान खे मञे थो, लेकिन हुनखे भॻवान जो यथार्थ परिचय ई नथो मिले। छोजी वॾनि खे ई न पतो आहे। जो वॾा चवनि था कि हीअं व्रत रख, हीअ पूजा कर,
वॾनि खां पुछो अर्थ छा आहे त चईं ज्यादा थी ॻाल्हाए, तोखे जेको चयां उहो कर। पोइ नुंहं खे अॼुकल्ह जा भई नंढा बि समझदार थी विया त अॼु पहिरियों त नुंहर न ॻाल्हाईंदियूं, हाणे नुंहरियूं ॿार चवनि त सम्झ में न ईंदो त कीअं कंदासीं। सही ॻाल्हि हिन में ग़लति थोड़ी भई तव्हां पंहिंजे वॾनि जी चए ते हलियो, लेकिन तव्हांजे जीवन में बि त दुख परेशानी आहे न। तव्हांखे बि पतो थोड़ी आहे भगवान केरु आहे, पतो अथव? हिकु तव्हां त चए छो था करो, तव्हां पंहिंजी नुंहरनि खे त उहे बि डिॼी करे कंदियूं, काथे काथे कंदियूं, काथे काथे कंदियूं, हीअं थोड़ी थींदो, असांखे पतो ई न आहे। अर्थ पतो हुजे छो, अॼुकल्ह सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, सभु सम्झी करे कमु कंदा आहिनि। हा ईअं कर त इहे पर मतिलब किन मथनि ते चाहे वॾा चाहे नंढा, त असांखे भॻवान बुद्धि ॾिनी अथई। परमात्मा हाणे असांखे एॾी ऊची मत ॾियण आयो आहे, एतिरी ऊची सम्झ ॾियण आयो आहे कि तव्हां सभु आत्मा ई आहियो, मां परमात्मा निराकार परम धाम में रहण वारो। त सभु अगरि जीअं माण्हू खे सम्झ में अची वञे, उहो कोई मूर्ति ग्रंथ शास्त्र चांद तारनि सूरन जी पूजा कंदो छा वेही? हू चईंदो भई भॻवान परम धाम में रहण वारो, मां हिन सृष्टि में उन्हनि खे अहिड़ी हिन चीजनि में छो उन्हनि खे मञी करे पूजा। इहे त बेसमझी थी। भई कोई चए थो फलानो होॾे रहंदो आहे, ऐं असां अञा ताईं हुनखे ॿी जॻह ग़लति जॻह, जीअं पहिरियों असांखे माण्हू ॿुधायो, असां हुन ई जॻह ते अगरि हुनखे यादि था करूं, हुनखे ढूंढण था वञूं, त इहे त बेसमझी थी। भई असां कंहिंखे चऊं फलानी चीज हेॾे हिते पई थी, उहो होॾे न वञी करे ॿिए कंहिं जॻह ते वञे थो, ॿियो कुझु कमु करे थो, त चईंदा न तोखे सम्झ कोन थी, तोखे त होॾे पियो आहे, तूं हेॾे छा थो करे। उहे ई परमात्मा चए थो मां त मथे रहंदो परम धाम में। तव्हां चओ बि था हे मथां वारा अच, मथां वारो ई ॼाणे, तव्हां एतिरा नथा सम्झो जॾहिं असां यादि मथे था करूं, मथे वारे चऊं था मथो वारो ई ॼाणे, मथे वारे खे सॾु था करूं, चऊं था मथां आयासीं मथां मथे ई वेंदासीं, त तव्हां हेठि काथे था ढूंढो। त बाबा चए थो हाणे भले हिक ॿिए जी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, लेकिन असांखे मत सम्झ जेकी परमात्मा ॾिए थो न उन ई सम्झ अनुसार हलणो आहे, न त जीवन में ॾाढो पंहिंजे जीवन में रुकावट अची वेंदी, असां अॻियां न वधी सघूं। बाबा चए थो ॾिसो कोई बि दुनिया में भले वॾो माण्हू ई छो न हुजे, भले कोई गुरु संत सन्यासी ई छो न, चाहे घर में तव्हांजा वॾा ई छो न हुजनि, अगरि तव्हांखे कोई उहो संसार समाचार ॿुधाइनि था, अॼुकल्ह माण्हू मुल्दा आहिनि, ख़ुदि जे बारे में न ॿियनि जे बारे में ॿुधाईंदा रहंदा आहिनि। त बाबा चए थो ॾिसो अॼुकल्ह माण्हू चाहे वॾो हुजे कोई बि हुजे, तव्हांखे कोई बि संसार समाचार ॿुधाए न, त तॾहिं ॿुधो जॾहिं तव्हां हुननि जे लाइ शुभ भावना करे सघंदा आहियो। अगरि तव्हां रोज़ रोज़ हुननि जी ॻाल्हियूं ॿुधंदव, उहो त अलाए छा छा कहानियूं करे अलाए छा छा ॿुधाईंदा, त तव्हां बि पाप जा हक़दार थी वेंदा। तव्हांखे त पतो न आहे ॻाल्हि छा आहे, भले कोई वॾो ई छो न हुजे, तव्हांखे लॻे की न इहे त सही चईंदो हूंदो, पर असां ॿुधी करे कोई हुननि खे सोल्यूशन ॾेई सघंदा आहियूं, कोई हुननि जी ॻाल्हि खे असां ख़तमु करे सघूं, असांजी आत्मा में एतिरी शक्ति आहे की असां हुननि खे मदद करे सघूं, असां हुननि जे दुख खे दूर करे सघूं। त बाबा चए थो अगरि तव्हां में एतिरी शक्ति आहे कि हुनजी ॻाल्हि ॿुधजे हुए बि तव्हां हुनजे लाइ हुनखे सुठी रीति सम्झाए सघो, हुनजी मदद करे सघो, हुनजे मन मां ॻाल्हि कढी सघो, ख़ुदि जे मन में बि न अचे, त तव्हां भले ॿुधो। फालतू माण्हू छा था करनि, हिक ॿिए खे हिक ॿिए जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, त साम्हूं वारो सोचण में लॻी वियो, अरे न त ईअं थी वियो, ईअं थी वियो, त तव्हां हुनखे बि न शांत कराए ख़ुदि बि शांत थी वियो तव्हांजो मन। त अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण सां मतिलबु
ॿियो ई असांखे जंहिंजे लाइ बि हुननि ॿुधायो हूंदो न हुनजे प्रति असांजो घृणा भाव अची वेंदो, नफ़रत भाव उत्पन्न थी वेंदो। यार ये त अहिड़ी आहे, लेकिन असांखे जे बि ॿुधायो उहो त हुननि ॿिन्हिनि जो हिसाब किताब हुयो। ऐं असां केर बि असांखे कंहिंजे लाइ कुझु बि ॿुधाए थो त असां ईअं न चई सघंदा आहियूं कि अहिड़ी आहे। असां हुननि जे लाइ ख़राब इमेज पंहिंजी बुद्धि में न रखी सघंदा आहियूं कि अहिड़ी आहे। त छो जे बि असांखे ॿुधायो, भले तव्हांजो सॻो संबंधी छो न हुजे, छा पतो हुन पंहिंजे पाण खे बचाइण लाइ हिनजी ग़िलामी कई हुजे, ऐं तव्हांजो त हुन सां कोई मतिलब ई न हुयो, लेकिन तव्हांखे हुनजी ॻाल्हियूं ॿुधाए तव्हांजे मन में हुनजे लाइ नफ़रत पैदा कई त ॿियो असांजो हुन सां लहिणो ॾियणो थी। हिते न अगरि असां जेतिरो सम्झंदासीं न, इहे सभु असां आत्माउनि जो हिसाब किताब थो हले। भले तव्हांजे घर में 2 नुंहरूं लड़नि थियूं न, त उहो ॿिनि आत्माउनि जो हिसाब किताब आहे, लेकिन तव्हांखे ॿिन्ही नुंहरुनि सां सुठी रीति रहणो आहे। तव्हांखे हुन ॿिन्ही नुंहरुनि जे लाइ सुठो सोचणो आहे कि ॿई सुठियूं। हाणे उहो त ॿई पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करनि, तूं मैं करण जो हूंदो, पिछले जन्मनि में हुननि जो हूंदो कोई हिसाब किताब। त असां ॿियो इहे सोचे करे अरे मुंहिंजी ॿई नुंहरियूं अहिड़ियूं आहिनि, पोइ तव्हां हिक ॿिए ॾिसो त तव्हां सोचो त था, पोइ तव्हां ॿियनि खे बि ॿुधायो था, त तव्हां त चईंदव मां पंहिंजो दुख हल्को थी करां, मूंखे त ॾाढी टेंशन थी थिए, लेकिन इहे असां पंहिंजे पाप था ठाहींदा आहियूं। तव्हांखे जो बि दुख परेशानी आहे, तव्हांजी 2 नुंहरूं लड़नि थियूं त तव्हां भॻवान खे यादि करे हुननि सां प्रार्थना करो कि भई शांति सां हलनि, जो हिसाब किताब सुठो थी वञे। ठीक है न? अगरि तव्हां कंहिंखे बि ॿिए खे ॿुधायो न त असां हुन ॿिए जे मन में हुननि 2 नुंहरुनि जे लाइ तव्हां घृणा भाव उत्पन्न कयो न। माण्हू त इहे चईंदा न हिननि जी नुंहरूं अहिड़ियूं, त असां हाणे ॿिन्हिनि जो हिसाब किताब आहे, पोइ उते ई लड़नि उते ई खायूं। तव्हां ॿियनि खे ॿुधाए करे हुननि जे प्रति नफ़रत भावना अगरि ॿियनि जे मन में उत्पन्न थी वई त पाप कंहिंखे पईंदो। ये कर्मनि जी गति न, गुह्य गति ॾाढी गहरी आहे। असां ही हिक ॿिए जे लाइ कुझु बि सोचूं था, चऊं था, असां सोचूं था भई असां त वॾा आहियूं, असांखे टेंशन पई थिए त असां चयोसीं, असांजो अहिड़ो भाव न आहे, लेकिन वॾा आहियो, कुझु बि आहियो, लेकिन तव्हां हिकु आत्मा आहियो। तव्हां आत्मा ख़ुदि खे सम्झंदा, परमात्मा खे ॻाल्हि ॿुधाईंदा। भई अॼु माण्हू सोचनि था असां हिक ॿिए खे ॿुधाए करे असां पंहिंजो दिलि हल्को करूं, लेकिन हल्को न कंदा आहियो। इहो ई हिक ॿिए जे लाइ ॻाल्हियूं फैलाए करे हिक ॿिए जे लाइ घृणा भाव उत्पन्न कराईंदा। साम्हूं वारो त हाणे सोचंदो न हिन ॿिन्हिनि जी नुंहरियूं अहिड़ियूं त वीचारी कीअं रहंदी, ख़ुदि खे त तव्हां वेचारो ठाहे छॾियो ऐं उन्हनि खे ख़राब। लेकिन सम्झो उहे नुंहरियूं तव्हां सां बि बुरी रीति सुठी रीति नथी हलनि, त तव्हांजो बि कुझु न कुझु त हिसाब किताब हूंदो, या तव्हां कुझु न कुझु त गड़बड़ी कंदा हूंदव न। ईअं ई कोई माण्हू कंहिंखे थोरी परेशान कंदो, कुझु न कुझु त या त पिछले जन्म जो या हिन जन्म जो हूंदो ई हूंदो। त बाबा चवनि था कि हाणे ॿियनि जी मत ते बि न हलो, कोई तव्हांखे कंहिंजे लाइ कुझु बि ॿुधाए, तव्हांखे सदा सभिनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखणी आहे। तव्हांखे सदा सोचणो आहे कि सभु ठीकु थी, सभु सुठा आहिनि, सभु ठीकु थी वेंदो। ॿिए बाबा चई पर चिंतन न करो। ॿियनि जी ॿिया ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदा, पोइ हुनजे बारे में चिंतन कंदा रहंदा। पोइ पर चिंतन कंदा कंदा पोइ माण्हू अगरि हुनजे बारे में चिंतन कंदो रहे त ख़ुदि जे जीवन में स्व उन्नति थींदी।
अच्छा पंहिंजे मुंह में छा बुराई आहे, मूं मां छा जॾहिं बुरो सोचदी आहियां, ॾिसदी आहियां, ॻाल्हाईंदी आहियां, सोचदी आहियां, मूंखे उहो परिवर्तन करणो। अगरि मां सॼो ॾींहुं सोचदमि कि फलानो अहिड़ो आहे, फलानो ईअं कंदो आहे, ईअं छो थो करे, ईअं न करे, ईअं न करे, त असां ख़ुदि जे जीवन जे लाइ कुझु सोचूं था कि असांखे कीअं सोचणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कमु करणो आहे। असां उनखे त नथा ॾिसूं, बसि ॿियनि जे चिंतन में ऐं उन्हनि जे बारे में सोचंदा रहूं कि हिनखे ईअं करणो खपे, ईअं करणो खपे, ईअं करणो खपे। त बाबा चए थो हिकु त परमत, ॿियो पर चिंतन न करणो खपे, स्वचिंतन करो। स्वचिंतन करे स्व खे परिवर्तन करण जी युक्ति रचो। स्वचिंतन करण सां स्व में परिवर्तन ईंदो। असां ये न सोचो भई तव्हां माण्हू सॼो ॾींहुं सोचे था न फलानी ईअं छो चई, फलानी ईअं थी करे, ॾिस सां ईअं थी ॻाल्हाए, ईअं थी करे, तव्हां हुनजे बारे में न सोचो, ख़ुदि जे बारे में सोचो कि मां सॼो ॾींहुं छा थी करां, मां कीअं थी ॻाल्हायां, मां कीअं कमु थी करां, मुंहिंजो छा पाठ आहे, मां पंहिंजे पाठ अनुसार कर्म करां थी। अगरि असां पंहिंजे पाठ अनुसार कर्म कंदासीं त असांखे कोई भी बाबा चवंदा कि कोई भी जीवन में तकलीफ़ नहीं। त बाबा चवंदा कि पंहिंजो पाठ सम्झो, ख़ुदि खे ॾिसो थींदो आहे परदर्शन। परदर्शन अर्थात ख़ुदि खे ॾिसो, परदर्शन अर्थात ॿियनि खे ॾिसण, ॿियनि खे न ॾिसो, ख़ुदि खे ॾिसो। त परदर्शन ॿियनि खे सॼो ॾींहुं ॾिसंदा रहंदा, ईअं थी करे, ईअं थी करे, पोइ हुनजे बारे में चिंतन कंदा रहंदा। पोइ असां स्व चिंतन करे स्व खे कॾहिं ॾिसूं, सिर्फ़ स्व चिंतन कंदासीं, स्व खे ॾिसंदासीं, तॾहिं त असां परिवर्तन थी सघंदासीं न। ऐं असां परिवर्तन थींदासीं तॾहिं त जग परिवर्तन थींदो, छोकी स्व परिवर्तन सां ई विश्व परिवर्तन। त बाबा चवनि था जी ये परमत, पर चिंतन ऐं परदर्शन, हिननि सभिनि इन टिन्हिनि खे छॾो ऐं सभिनि जे मथां न उपकार करो, सभिनि जे लाइ शुभकामना शुभकामना रखो। इहे अगरि अभ्यास असांजो पइजी न, असां सभिनि खे उनजी विशेषता ॾिसी करे हुन सां कमु कढो। तव्हांजे घर में 6 ॼणा आहिनि, 7 ॼणा आहिनि, 8 ॼणा आहिनि, ॼणा बि आहिनि, लेकिन तव्हांखे सदा यादि रखिणो आहे कि मूंखे मुंहिंजे घर में जेतिरा बि माण्हू आहिनि सभिनि जी विशेषता खे बुद्धि में रखिणो। अॼु ॾिसो, अगरि तव्हांजे घर में कोई नुंहुं सॼो ॾींहुं लड़दी झगड़दी आहे, कोई पुट सॼो ॾींहुं अची करे चिल्लाए थो, कोई अहिड़ो इंसान जो सॼो ॾींहुं कॾहिं न कॾहिं रोईंदो ई रहंदो, त माण्हू घर वारा हुनखे ॾिसी छा चईंदा कि न न इएं न कर, वरी न चिल्लाए, न न इएं न कर, वरी न इएं रोए, वरी न इएं क्रोध करे। त असां पंहिंजे घर में पंहिंजे हिक ॿिए खे कीअं ॼाणियो आहे, कीअं पहचानंदा आहियूं? बुराई सां, कि अहिड़ी आहे, टाइटल ॾेई, हुनमें छा सुठी ॻाल्हि आहे। असां अगरि घड़ी घड़ी हुन सुठी ॻाल्हि खे ध्यान में रखी करे हुन सां कमु कढूं त सम्झो घर में बि केॾी उन्नति, स्व में ऐं असांजे घर में बि केॾी उन्नति थी वेंदी। इन करे बाबा हाणे असांखे चवनि था कि सदा जीवन में असांखे पर चिंतन, परमत, परदर्शन खे छॾे करे सभिनि जे लाइ सभिनि जो उपकार करणो, सभिनि जो उपकार करे सभिनि जे लाइ सुठो सोचे जीवन में सदा अॻियां वधिजो, रुको न। कई माण्हू रुकी वेंदा आहिनि जीवन में, रुकणो न खपे। तव्हां कहिड़े बि फील्ड में जीवन में वञो था, चाहे पढ़ाई था करो, चाहे परमात्मा जी खे यादि करे ज्ञान योग जी शिक्षा था वठो, चाहे तव्हां कोई नौकरी धंधा था करो, चाहे तव्हां घर आयो या काथे बि आयो,
लेकिन परमात्मा से की चईंदा तव्हांजे हर जीवन में कॾहिं बि रुकणो न आहे, जीवन में सदा ही अॻियां वधंदा रहो, तॾहिं परमात्मा मदद कंदो। श्री ॻाइनि न हिकु कदम बाबा, हिकु संकल्प असांजो 1000 गुणा मदद बाबा समझी कंदो। हिन करे बाबा चवनि था कि सदा जीवन में अॻियां वधंदा रहो। छा मीठी सिकले जे बारे में माता पिता बाप दादा जो यादगार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी बाप जी संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की यादगार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है। महावीर थे संजीवनी बूटी द्वारा मूर्छित के सूजित करण वाला सर्वशक्तिवान था। बाबा चंदा जी सूर्य स्वयं शक्तिशाली है, तो चारों ओर पंहिंजी शक्ति अर्थात प्रकाश फैलाईंदो आहे। ये शक्तिवान ठही अनेकन की संजीवनी हिकु बूटी ॾेई करे सूरजित करो। बाबा हुन कमल जी बाबा चवंदा कि सदा स्मृति रहे कि असां विजयी रहणो, असांखे विजयी रहणो, शक्तिवान ठही करे अनेकन की संजीवनी बूटी ॾेई करे सूरजित खां मूर्छित खां सूरजित करण जी सेवा करो। जीवन में अॼु माण्हू कोई कूड़ो आहे, कंहिंखे कोई दुख परेशानी आहे, कोई बुरो कमु थो करे त माण्हू रोज रोज हुनखे उन ई दृष्टि सां ॾिसे थो, पंहिंजे दिमाग़ में इहे रखे अथनि कि कूड़ो आहे, पढ़ंदो न आहे, या लड़ाई झगड़ो कंदो आहे। अच्छा, रोज रोज हुन माण्हू खे हुन ई दृष्टि सां ॾिसूं था त इहे तो हुनखे बि मूर्छित था करो। हिकु त उहो वैसे ई पढ़े नथो, त उहो वैसे ई रोज लड़ाई झगड़ो कंदो आहे, हिकु त उहो वैसे ई उल्टा सुल्टा कम थो करे। ॿियो असां हुन दृष्टि सां हुन भाव सां ॾिसूं था त ॿियो ई उहा आत्मा ओड़ी थींदी थी वञे। त बाबा सोचो हीअं करे समय शक्ति ॾाढी आहे, परमात्मा खे यादि करने तो समय शक्ति ईंदी आहे, लेकिन असां सदा सोचूं कि सभिनि जो भलो थिए, सभिनि जो कल्याण थिए, चाहे तव्हांजे घर में ॿार आहिनि या ॿाहिरि आहिनि, ताकि खपे कि सभिनि जो ही कल्याण थिए, सभी परमात्मा जो प्यार सदा सुख शांति खुशी सां रहनि, तॾहिं असां मूर्छित खे सूरजित करे सघंदासीं। ऐं इहा सेवा ॾाढी ऊची सेवा आहे। अॼु के कूड़े खे कूड़ो चइण आसान आहे, के लड़ाई करण वारे खे लड़ाई करण वारो आहे, इहे त इहे चइण आसान आहे, लेकिन पतो ई आहे वो रोज लड़ाई कंदो आहे, वो रोज कूड़ ॻाल्हाईंदो आहे, वो रोज उल्टा सुल्टा कम कंदो आहे। लेकिन असां हुन आत्मा खे हुनजी बुराइनि जे बारे में सोचे सोचे त असां हुनखे कमज़ोर करे छॾंदासीं। त बाबा चवनि था कि हिन रीति असांखे बाबा सदा ई सभिनि जे लाइ सुठो सोच, कोई केतिरो बि ख़राब हुजे, लेकिन असांखे परमात्मा खे यादि करे हिन जे लाइ सुठो सोचणो। जॾहिं असां सुठो सोचंदासीं त अहिड़ी आत्मा मूर्छित सां सूरजित थी वेंदी। या ये ॾाढी ऊची सेवा आहे। सदा स्मृति में रहे असां विजय, असांजी विजय थींदी, असांखे विजयी थियण जो साधन आहे बिज़ी रहे। जीवन में सदा बिज़ी भी रहो त बि सुठो, त ई असां विघ्न विनाशक थी सघंदासीं। लोगन दिल में सदा हिकु दिलाराम बाबा हुजे, यही सच्ची तपस्या है। सेवा कहिड़ी करणी आहे, सभिनि जे लाइ सुठो सोचण ही सेवा आहे। ॿियो सच्ची तपस्या कहिड़ी आहे, सदा खुद की आत्मा समझी बाबा खे यादि करे हर कर्म करण ही सच्ची तपस्या है। ये तपस्या करो, बाक़ी वेही करे अधु कलाक वो तो अभ्यास जे लाइ वेठा, लेकिन बाक़ी तो सॼो ॾींहुं असांखे बाबा ऑटोमेटिकली यादि ईंदो हुजे। ये ही सच्ची तपस्या है जो सदा ही बाबा की याद कंदा रहो।
अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।